बड़ी मेहरबानी मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात माफ़ कजो माता ख़वातीन चई वियुसि पर हिन में मुंहिंजो बि ॾोह कोन्हे छो जो तव्हां में हिकिड़ो अहिड़ो माण्हू वेठो आहे जंहिंजा वार बिल्कुलु औरतुनि ऐं मां जॾहिं हिन पुठियां आयुसि त मूंखे ईअं लॻो त का लेडीज़ बि वेठी आहे पोइ जॾहिं अॻियां फिरी आयुमि हुन वॾा शेपर ॾिठा पोइ मुंहिंजो अरवा ई खॼी वियो इन करे असां वरी थोरो आदी आहियूं चवंदा आहियूं अचण सां लेडीज़ एंड जेंटलमैन पर हिते त माशाल्लाह सभु जेंटलमैन वेठा आहिनि ऐं ॾाढा सुठा सुठा सुहिणा सुहिणा ख़ूबसूरत चेहरा ऐं हिते तव्हां में हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि वेठो आहे जेको जुज़वी गंजो आहे ऐं उहो पंहिंजे पाण न सम्झो छो जो उनखे नथो चवां ऐं जुज़वी गंजो बि आहे के माण्हू फुल गंजा हूंदा आहिनि के थोरा गंजा हूंदा आहिनि के आस्ते आस्ते गंजा थींदा वेंदा आहिनि पर गंजो मां तव्हांखे उहो ई ॿुधायां त जेको माण्हू थींदो आहे न उहो सचो माण्हू हूंदो आहे तव्हां कॾहिं बि का औरत गंजी न ॾिठी हूंदी मर्द ई हमेशह गंजा हूंदा आहिनि छो जो हुननि खे टेंशन वधीक हूंदा आहिनि ऐं तव्हां मुंहिंजे वारनि खे ॾिसी करे पोइ ख़ुशि था थियो मुंहिंजा वार न आहिनि मूंखे विग पातल आहे मां बि बाक़ाइदे पुराणो पापी गंजो आहियां ऐं उहो गंजो कीअं थियो आहे इहो मूंखां न पुछिजो तव्हां वॾी मुश्किल सां हिते पहुतो आहे अची करे माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त ख़ूबसूरत ऑडियंस आहे ऐं दिलि में त न कंदुमि मां तव्हांखे ख़ूबसूरत चई अच्छा न चई सघियो त हर माण्हू ख़ूबसूरत आहे हर इंसानु ख़ूबसूरत आहे हर इंसानु सुहिणो आहे त दोस्तो तव्हां ॾिठो हूंदो जीअं हाणे मां हिते सफ़रु करे पहुतो आहियां कराची खां त तव्हां मुख़्तलिफ़ सफ़रु कंदा हूंदा हिकिड़ो अंग्रेज़ी वारो सफ़रु थींदो आहे हिकिड़ो सिंधी वारो सफ़रु थींदो आहे ऐं तव्हां ॿई था कयो माशाल्लाह सां छो सिंध में जो रहो था सफ़र त कयो था सही सही जी तव्हां उहे माण्हू आहियो मां तव्हांखे सलाम पेश थो कयां जेके लोड शेडिंग खे मुंहुं था ॾियो वेठा हिते माना एॾी गर्मी हूंदी आहे शिकारपुर में अल्लाह माफ़ करे एॾी गर्मी हूंदी आहे ईअं लॻंदो आहे दोज़ख 15 मिंटनि जे फ़ासिले ते ऐं शिकारपुर जा माण्हू ॾाढा ख़ूबसूरत प्यारा माण्हू ऐं हितां जी वरी ख़ासि करे अचार बि ॾाढी मशहूरु आहे जी जी जेके सिंधीअ में खटाण चऊं असां हा मेमण साहब ठाहींदा आहिनि खटाण हिते माना मेमण सिद्दीकी ऐं सूमरा असांजा माइट तमामु घणी खटाण ठाहींदा ॾाढी सुठी ऐं पूरी दुनिया में उहा मशहूरु आहे असां जिते बि वेंदा आहियूं दुनिया में परफॉर्म करणु उते असांखे इहो ई चवंदा आहिनि अरे अबा ॾियो ख़बर शिकारपुर जो खटाण आंदो अथव न सो मुख़्तलिफ़ शहरनि जा मुख़्तलिफ़ शयूं मशहूरु हूंदियूं आहिनि जीअं घोटकी जा पेड़ा मशहूरु आहिनि घोटकी जा माण्हू बि मिठा माण्हू पेड़नि वांगुरु त अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां शहर में ईंदा आहियूं ॿिए शहर खां ट्रेवल कंदा आहियूं त असांखे मुख़्तलिफ़ मसइला पेश ईंदा आहिनि तव्हांखे बि ईंदा हूंदा कॾहिं ट्रेन में सफ़रु कंदा हूंदा कॾहिं तव्हां जहाज़ में त करे नथा सघो सफ़रु ट्रेन में ई कंदो मूं वांगुरु या कोच में वॾो मसइलो थींदो आहे जॾहिं बि असां जहिड़ो माण्हू मिसाल ॻाल्हि मशहूरु माण्हू को कोच में चढ़ियो टिकट वठी करे पहिरियों जेके माण्हू अॻ में वेठा हूंदा उहे हैरान थींदा मां परेशान थींदो छा कमु खिलाई मखलूक चढ़ी आई आहे छा कोच में छा थी वियो परेशान माण्हू हिकु ॿिए ॾिसो छा थी वियो मूंसां गॾु केरु चढ़ियो आहे पोइ चवंदा उहे ई आहे हा बाबा उहो ई आहे हा हाणे थोरी देरि पिया तव्हां वीडियो ॾिसूं पिया साईं भला तव्हां बि कोच में था चढ़ो भाई छो साईं मां एलन मस्क जो पुटु आहियां असांखे पंहिंजा जहाज़ आहिनि न मां छा हिन बीमार खे कढी छॾियो था हे खंगी मूंखे डिस्टर्ब थो करे माना माण्हू परेशान थींदा ॾिसी साईं तव्हां बि कोच में थो वञो अरे बा असां मलिक रियाज़ जा पुट पंहिंजा जहाज़ आहिनि छा असांखे ज़ाहिर आहे आम माण्हू असां बि आर्टिस्ट माण्हू आम माण्हू हूंदो आहे ट्रेवल कंदो आहे मुख़्तलिफ़ कोचिस में कोच में चढ़ियो जीअं ई माण्हू वेठो भरिसां वारे सां जीअं वेठासीं हाणे उहो सुञाणींदो बि साईं पोइ बि अरबी चवंदो भाऊ थोरो सुरी वे अरे काॾे सुरा सीट हिकिड़ी आहे काॾे दरीअ खां ॿाहिरि हली वञा काॾे वञा माना हरूभरू में ईअं कंदा आहिनि घणा के वरी सुञाणींदा बि आहिनि साईं वॾी महिरबानी तकनि में मोबाइल कढी करे अॻ में सेल्फी हणंदा टिचिक वरी माइटनि मोकिलींदा ए मूंसां गॾु वेठो अथई अरे भाउ वेठो आहे त पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि थी छा थियो माना सफ़रु कंदा आहिनि सभु माण्हू वरी कोच हलंदे जॾहिं वरी कंडक्टर जेके हूंदा आहिनि उहे जॾहिं ॾिसी वठंदा को मशहूरु माण्हू ते वेठो आहे पोइ हरूभरू में लॻे कंदा कंडक्टर छा चवंदा आवाज़ चाहे किथे लहंदे अरे भाउ किथे न किथे त लहंदुमि न ज़ाहिर आहे बसि ॿुधाईंदुमि मां कहिड़े शहर में लहंदुमि हा ठीकु आहे अॻ में ॿुधाए छॾियां मां पुठियां सुम्हायां थो हली करे कंडक्टर सुम्हियो पियो हूंदो ड्राइवर अॻियां वेठो हलाईंदो कोच मुख़्तलिफ़ हुन ममताज़ मुलाइया कलाम ॿुधंदो हलंदो इहे सभु दर्द जा सड़ियल हूंदा आहिनि सभु आशिक़ हूंदा आहिनि ड्राइवर तक़रीबन उनखे पंहिंजा इश्क यादि ईंदा आहिनि उहे ड्राइविंग कंदा वेंदा कॾहिं ड्राइवर खे निंड बि अची वेंदी आहे गाॾी कचे में लाहे वेंदा आहिनि पोइ आए ॾींहुं ॾिसंदा तव्हां मुख़्तलिफ़ एक्सीडेंट बि थींदा रहंदा आहिनि अल्लाह माफ़ु करे अच्छा वरी जॾहिं ख़ासि करे उन होटल ते बीहारींदा जिते हुननि खे फ्री मेहमानी मिलंदी ड्राइवरनि खे
कोच या ड्राइवर होटल ते बीहंदा अची अॻु में कंडक्टर रेडियूं कंदो वॾा बेटा स्टाफ आहे जल्दी खाई पी वठो माना जेके नाहे बि खाइणो पीअणो उहो बि ज़रूरु खाए ऐं उनजे ड्राइवर जा कंडक्टर जा सभिनी जा पैसा मुसाफ़िरनि मां कढंदा आहिनि होटल वारा ऐं वरी मसइलो इहो वॾो थींदो आहे जो हुते वॉशरूम ठहियल आहिनि मिसाल ॻाल्हि को माण्हू वियो वॉशरूम जीअं वॉशरूम करणु वियो निकिरी आयो अॻु में ॿाहिरि वेठो हूंदो किन क़िस्म जो माण्हू हिकिड़ो हल 20 रुपया ॾे अड़े 20 रुपया चवंदा समोसा खाईंदा अचूं या न असां त कुझु न कुझु ॾिनियूं था अचूं हा 20 रुपया ॾे हलवा ठीकु आहे ॾिनासीं न सफ़ाई हूंदी हुते न सही मां त हिकिड़े खे चयुमि मां छा जा 20 रुपया ॾियां अंदरां त कुंडी बि कोन्हे मंदर बि कलाम चया आहिनि त कोई ॿाहिरां माण्हू न अची वञे अंदरि तॾहिं बि माण्हू ॾियणा पवंदा आहिनि मज़दूरी आहे सफ़र में माण्हू थींदो रहंदो आहे वरी जीअं ई लहंदासीं पंहिंजे मंज़िल ते अची करे स्टॉप ते जीअं लहंदासीं त रक्शे वारा ईअं फिरी ईंदा जीअं बाक़ाइदा न पुलिस फिरी ईंदी आहे धाड़ेलनि खे चोरनि खे वराए वेंदी आहे घेरो करे वेंदा साहब काॾे हलंदे साहब काॾे हलंदे मुड़े अरे मुड़े हलंदो साहब मुड़े हलंदो अरे साहब काॾे वेंदे ॿुधाए काॾे पंहिंजे घर वेंदा ॿियो काॾे वेंदासीं यार सो ईअं माना मुख़्तलिफ़ मसाला थींदा रहंदा आहिनि त अलाह साईं तव्हां न करे तव्हां सां अहिड़ा मसाला पेश अचनि ऐं थी सघे थो अचनि बि सही छो तव्हांखे कहिड़ियूं पंहिंजूं गाॾियूं आहिनि सभिनी आम कोचिस ते ई सफ़र कंदा आहियूं ट्रेन ते सफ़र कंदा आहियूं ट्रेन में बि वॾा मसइला थींदा आहिनि ट्रेन में असां वटि त ख़ासि करे रेलवे जो महकमो अहिड़ो आहे जो टिकट वठणु वञु सीट न मिलंदी हिकिड़ी बि न बर्थ मिलंदी ऐं सदाईं ॿुधंदासीं रेलवे खसारे में आहे अड़े खसारे में वञे कीअं थी जॾहिं तव्हांखे सीट नथी मिले हिकिड़ी बि सो इहे मसइला पेश ईंदा रहंदा आहिनि सो वरी मां ईंदुसि तव्हांखे रेलवे में कहिड़ा कहिड़ा मसाला पेश ईंदा आहिनि ट्रेन में सफ़र करण दौरान इहो मां तव्हांखे वरी पोइ ॿिए एपिसोड में ॿुधाईंदुमि तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह